सिंध जे ॿेटनि ते विफ़ाक़ी वालार ऐं कोस्टल अथॉरिटी जे क़याम वारे अमल खे दौड़ शहर जे सियासी समाजी धुरियुनि सिंध दुश्मन मंसूबो क़रार ॾेई छॾियो। शहर जे सियासी समाजी धुरियुनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त डिघे अरसे खां सिंध जे वसीलनि ते कब्ज़े जी साज़िश जारी आहे। सिंध हुकूमत उन साज़िश जो हिसो बणिजी गैर आइनी तौरु जारी थियल आर्डीनेंस ते ख़ामोशी इख़्तियार करे वरिती आहे। कोस्टल अथॉरिटी आर्डीनेंस जे वापसी ताईं असां इन मंसूबे खे सिंध दुश्मन मंसूबो क़रार ॾियूं था। इन बाबति दौड़ शहर जे सियासी समाजी धुरियुनि पंहिंजा वीचार सिंध टीवी न्यूज़ सां हिन रीति वंडिया आहिनि। नमूने हींअर कराची जे ॿेटनि ते इलाज नवां शहर ॾियण जो जेको मनसूबो जोड़ियो आहे वफ़ाक़, इहो ई हिकु माना कड़ी आहे इलाज क़ाबिज़ थियण जी। अहिड़े अमल जी असां सख़्तु मज़म्मत कयूं था। वफ़ाक़ जेको आहे नाजाइज़ तरीक़े सां उन्हनि ते जेको आहे कब्ज़ा करे रहियो आहे ऐं पंहिंजा जेका आहे उते कमर्शियल जेका प्रोग्राम ठहियो आहे जेको इंतिहाई ख़राबु आहे ऐं सिंध सूबे जी इनकम ते जेको आहे तमामु घणो असर बि पवे थो। असां हुकूमत पाकिस्तान खां मुतालबा था कयूं त फ़ौरन इहे पंहिंजा कब्ज़ा हटाए वञनि। सिंध हुकूमत को चाहिए कि ये जो कराची या सिंध के इलाकों के जितने भी ये जो जजीरे सिंध के कराची के करीब जो जजीरे हैं या बलूचिस्तान की साथ जो जजीरे हैं उनको अपनी तहवील में लें ताकि यहाँ पे सियाती मराकज़ बनाए जा सकें। कैमरामैन इमरानी सां गॾु मंजूर अली बिरोई सिंध टीवी न्यूज़ दौड़।